हालानी का ख़बर चिरकंदालू हालानी में मुबैना पुलिस मुकाबले में मारिजी वियल ॾोहारी जो लाश वारसन हवाले कयो वियो आहे। पुलिस मुकाबले में मारिजी वियल दोस्त मोहम्मद मल्हा जो लाश संदसि अमड़ भेण ऐं धीअ वसूल कयो। मारिजी वियल दोस्त मोहम्मद मल्हा जो लाश संदसि अमड़ भेण धीअ ऐं अस्पताल मां खणाए ॻोठ रवाना थी विया आहिनि। ख़बर शेयर करे रहियूं हालानी का हालानी में मुबैना पुलिस मुकाबले में मारिजी वियल ॾोहारी जो लाश वारसन हवाले कयो वियो आहे। पुलिस मुकाबले में मारिजी वियल दोस्त मोहम्मद मल्हा जो लाश संदसि अमड़ भेण ऐं धीअ वसूल कयो। मारिजी वियल दोस्त मोहम्मद मल्हा जो लाश संदसि अमड़ भेण ऐं धीअ अस्पताल मां खणाए ॻोठ रवाना थी विया आहिनि।